हाँ ही साईं असांजी वीडियो नंबर 2 जेको असां ख़ैर सां असांजो ही सफ़र जारी आहे। असां वञूं पिया पिरियालो। अॼु बतारीख़ 28/3/2019 ते असां वञी रहिया आहियूं मोहतरम अब्दुल हफ़ीज़ उलरो साहब जे दुआ घुरण जे लाइ उन जे भाउ सां। ऐं असां हींअर पहुता आहियूं तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में ही आहे। सवेरे मां तव्हांखे शहर ॿुधायो जेको उहो शहर ॻाढ़ी मोरी न हुयो बल्कि उहो शहरो फैज़वा। ॻाढ़ी मोरी ही शहर आहे जेको तव्हांजे अॻियां आहे। ही ॻाढ़ी मोरी शहर आहे हीअ। ऐं ही ॻाढ़ी मोरी शहर आहे। तव्हां ॾिसो हितां जा नज़ारा ॾिसो माशाल्लाह केतिरो ख़ूबसूरत ऐं सुहिणो शहर आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजी सॼी संगत जेको आहे सो हिन में वेठी आहे। हिते संगत वारा सभु आहिनि। तव्हां ॾिसो माशाल्लाह केतिरा सुहिणा नज़ारा आहिनि। अलाह साईं केॾी न प्यारी असांजी सिंध सुहिणी ख़लक़ी आहे। हर शहर जा हर ॻोठ जा पंहिंजा पंहिंजा नज़ारा पंहिंजूं ख़ैर सां असांजो सफ़र जारी आहे। हाणे ही ॾिसो केॾो त ख़ूबसूरत नज़ारा आहिनि। ऐं थोरो उस्ताद थोरो इन कम खे थोरो बच। हा ही दोस्त वेठा आहिनि भाऊ सोराब आहे। ही जेको आहे सो भाऊ अली असगर लाड़क साहब सिंध जो नामियारो शाइर। ही उनजो फर्ज़ंद मोहतरम मुंहिंजो नाले भाई मुजाहिद अली। ऐं ही जेको आहे सो उस्ताद आहे असांजो भाऊ नूरल साहब। ऐं जेको आहे सो ही नज़ारा हितां जे शहर जा। ऐं असां ही सफ़र करे रहिया आहियूं। वीडियो उनजे करे भरी असांखे छो न असां पंहिंजे हिन प्यारे सफ़र में पंहिंजे प्यारनि दोस्तनि खे बि जेको आहे सो हिन सफ़र में शामिलु कयूं। ऐं उन्हनि खे असां पंहिंजे सफ़र जेको आहे सो जेको कयो आहे उन्हनि खे ॾेखारियूं हितां जे शहर जा नज़ारा। माशाल्लाह ही ॾिसो साईं केॾो जेको आहे सो केॾी वॾी ॻाल्हि आहे। केॾो ख़ूबसूरत नज़ारा आहिनि। दिलि खे वणंदड़ नज़ारा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह दिलि चए थी त वेही रहिजे ऐं हिन खजनि जे विच में वञी वेही शेर लिखजनि बसि पाणी दिलि चवंदी। कुदरती शाइर जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जूं। वाह साईं वाह। वेही रुगो वाखाण जन बेला बनियूं महिराण। वाह साईं वाह। वाह साईं वाह। ही आहे मोहतरम असांजो शाइर भाऊ सोराब साहब गोपांग जंहिं सर्वेज सिजावली जो शेर ॿुधायो असांखे। हा साईं तव्हां पंहिंजो शेर थोरो इरशाद तव्हां पंहिंजो शेर ॿुधायो साईं अली असगर साहब। को बि शेर। हा को बि शेर। ख़ुदा पाक तुंहिंजो वॾो शान आहे। वाह साईं वाह। वाह वाह वाह। मख़लूक ते तुंहिंजो एहसान आहे। वाह साईं वाह। वाह साईं वाह। ख़ुदा पाक तुंहिंजो वॾो शान आहे। वाह साईं वाह। वाह साईं वाह। सिंध जो नक्शो अखियुनि सां थो चुमां। सिंध जो नक्शो अखियुनि सां थो चुमां। प्यार आहे सिंध सां मुंहिंजो सचो। माउ जी जल थो सॼां मां सिंध खे। मां त आहियां सिंध जो मुख़लिस बचो। सुभान अल्लाह। ही तव्हां ॾिसो नज़ारा केॾा प्यारा नज़ारा आहिनि। केॾा ख़ूबसूरत नज़ारा आहिनि। वॾी ॻाल्हि असांजो भाउ मोहतरम ग़ुलाम क़ादिर उलरो साहब जेको आहे सो असांजे इंतज़ार में आहे। पर छा कजे सफ़र जी थोरी ऐं ज़ाहिर आहे थोरी देरि लॻी वेंदी आहे। ऐं ही आहे देस। थोरी देरि खां पोइ असां जिथे पुॼंदासीं उहो देस पिरियाले शहर में। उहो पिरियालो शहर मशहूरु आहे मखदूम मोहम्मद इस्माइल साहब रहमतुल्लाह अलैह जे हवाले सां। उहे आहिनि हितां जा बुज़ुर्ग जिन जी उते मज़ारबा आहे मखदूम मोहम्मद इस्माइल साहब। ऐं उनखां अलावा उहो शहर ॿियनि बि जेको आहे सो नामियारनि माण्हुनि सां मशहूरु आहे जंहिंमें खोड़ सारा दोस्त आहिनि। पिरियाले में असांजो शहर दोस्त आहे प्यारो हाजी मोहम्मद अली अब्बासी साहब। ऐं ॿिया खोड़ सारा असांजा ॿिया बि प्यारा पहिरीं दोस्त आहिनि। ऐं पिरियाले जो ॿियो मशहूरु शाइर सजाद मीरानी साहब असांजो दोस्त। ऐं उनखां अलावा जेको आहे सो हीअ पिरियालो शहर सरमद सिंधी सिंध जो नामियारो जेको आहे सो आहे माण्हू जेको गुलकार आहे नामियारो उनजो बि शहर आहे सरमद सिंधीअ जो। ऐं सरमद सिंधी जेको अल्हम्दुलिल्लाह दीनदार घराणे सां उनजो ताल्लुक़ु हो। ऐं सिंध सां मुहबत कंदड़ सिंधियुनि सां मुहबत कंदड़ ऐं जेको आहे सो दीन सां मुहबत कंदड़ माण्हू हुयो। ही आहे पिरियालो जो स्टॉप। पिरियालो शहर अॻिते आहे ऐं ही पिरियालो जो स्टॉप आहे। ऐं पिरियालो मशहूरु आहे हिकिड़े नाले सां। उहो आहे पिरिन जी लोइ।
फिरिंजी लोहे जे नाले सां मशहूरु आहे। हाणे असां वेंदासीं भाऊ अब्दुल हफ़ीज़ वारनि जे ॻोठ ॾे। हीअ अॻियां पुल जेका नज़र पई अचे इन खां क्रॉस कंदासीं ऐं मथे वेंदासीं सॼे हथ ते। ऐं इहा जेका पुल आहे इहा भाऊ वारनि जी ॻोठ ॾे वञे थी। उहो ॻोठु जेको उलरा ॻोठु आहे जिथे मौलाना ग़ुलाम शबीर भुट्टो साहिबु जंहिंजा मशहूरु काफ़ी किताब आहिनि जिन में तोहफ़तुल ख़तीब जंहिंजो किताबु आहे उहे बि आहिनि। हीअ आहे पिरियालो शहर ऐं पिरियाले शहर खां पोइ असां वेंदासीं अॻिते वेंदासीं सिधो ई रस्तो वञे थो होॾे ई। हीअ तव्हां ॾिसो हीअ पिरियाले जा नज़ारा नैणनि ठार नज़ारा पिरियाले जा माशाअल्लाह। हीअ असांजा दोस्त वेठा आहिनि खोड़ सारा माशाअल्लाह भाऊ स्वराब साहब ऐं साईं अलीसगर साहब हीअ दोस्त असांजा वेठा आहिनि। माशाअल्लाह ये ॾिसो माशाअल्लाह पिरियालो